साईं अर्ज़ु कयूं था त मुंहिंजो नालो गागन आहे, ज़ात मेघवाड़ आहे, वेठल नरसरपुर शहर में गंबोल कॉलोनी। अॼु खां पहिरीं 2-3 साल जेको आहे सो मुंहिंजो वॾो नौजवान पुटु उहो इन गुर्दनि जे हवाले सां निकिरी वियो, मरी वियो वीचारो, कोन बचियो। ऐं हींअर ॿियो जेको मुंहिंजो नौजवान छोकिरो आहे 22 साल जो, उहो इन्हनि गुर्दनि जे हवाले सां जेको आहे सो मुअतल थी वियो आहे। माना ईअं सम्झो इलाज हुनजो करूं पिया, पर मक़सदु एतिरो कोन्हे को जेको असीं कुझु अॻिते निकिरी ऐं इलाज करे सघूं। त हाणे अपील था कयूं कंहिं बिरादर वारनि खे या कंहिं वस वारनि माण्हुनि खे त माना असांजी मदद कई वञे। ऐं हिकिड़ो मोची जो कमु कयां पियो, उन में जेको आहे सो मतिलबु नथी पूरी थिए, ऐं अटे ई कयां या दवा जी कयां, छाजी पूरी कयां, नथी थिए त असां सां मदद कई वञे त यार असां अॻिते कुझु निकिरी छोकिरे जो को इलाजु करायूं। या आकाश जे नाले सां मुंहिंजो आकाश पुटु आहे बाबा, और इहा गुर्दा ख़राबु थी विया आहिनि ऐं मूं वटि एतिरो ज़रियो कोन्हे को जेको आऊं अॻिते हली उनजो इलाजु करायां। ऐं सभिनी वस वारनि खे, बिरादर वारनि खे वस वारनि खे अर्ज़ु कयां थो त मुंहिंजी मदद कई वञे त अॻिते हली ऐं आउं हुनजो कुझु इलाजु कराए सघां। बसि इलाजु करायां हुनजो। को बि मूं वटि ज़रियो न आहे, न माल न मिल्कत न का शइ। जेकर कुझु हुजे त आउं खपाए पोइ उनजे हवाले कयां। मूं वटि कुझु बि का शइ न आहे। ऐं जेकर कंहिंखे बि इतबार न हुजे त इहो वादे खे आउं ग़रीब मिसकिन आहियां, मूंसां मदद कई वञे। एतिरी मदद कयो जेको आउं पुट जी इलाजु कराए ऐं ज़िंदगी बचाए सघां। ज़िंदगी त अलाह साईं बचाईंदो, पर आउं बि हीलो वसीलो त कुझु कयां हुनजे लाइ। बसि महिरबानी करे मूंसां मदद कयो, मदद कई वञे मुंहिंजी।